नाज़रीन, हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण लाइ सिंध समेत सॼे मुल्क मां योम आशूर जा जुलूस बरामद कया विया आहिनि। नंढनि वॾनि शहरनि में या हुसैन मज़लूम हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। मातमी जुलूसनि में अज़ादारनि तरफ़ां सीना ज़नी ज़ंजीरुनि ऐं खंजरनि सां मातम कयो पियो वञे। जुलूस नहर थियण खां पोइ शाम ग़रीबा बर्पा कयूं वेंदियूं। इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला जे मैदान में अज़ीम क़ुर्बानी जो अॼु ॾींहुं आहे। सॼे मुल्क में योम आशूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। करबला जे शहीदनि जी यादि में सॼी सिंध में या हुसैन जी सदाउनि सां आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। नंढनि वॾनि शहरनि मां योम आशूर जा सवे मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। करबला जे मैदान में अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जा निसारनि खे भेटा पेश करण लाइ सॼी सिंध में या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। हैदराबाद में कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम समेत मुख़्तलिफ़ हंधनि तां मातमी जुलूस कढिया पिया वञनि। सखर, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, लाड़काणे समेत नंढनि वॾनि शहरनि में ज़ुलजना, ताज़ियन, अलम पाक ऐं सेजुनि जा सवे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। जामशोरो, ठट्टो, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी, दादू, टंडो अलहायार, उमरकोट, मिठी, नौशेरो फेरोज़, सागर, ख़ैरपुर, शेदादकोट ऐं ॿियनि शहरनि मां जुलूस बरामद थी रहिया आहिनि। सूबे जे अक्सर शहरनि में सभीलूं ऐं न्याज़ करे करबला जे शहीदनि सां अक़ीदत जो इज़हार कयो पियो वञे। योम आशूर ते सॼे सूबे में सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। हज़ारे पुलिस एहलकारनि सां गॾु रेंजर्स जा जवान बि मुक़रर कया विया आहिनि। CCTV कैमराउनि ज़रिए जुलूसनि जी निगरानी कई पई वञे।